हाँ, चंगी तरह मां तोखे सुञाणा थो। हिक ॾींहुं इंसाफ़ जी कुर्सीअ ते वेही तव्हां हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो कयो हो। तव्हां मुंहिंजे मासूम बेगुनाह पीउ खे सज़ा ॾिनी ऐं गुनाहगारनि खे आज़ाद करे छॾियो। छा तो उन ॾोह में मूंखे अगवा कयो आहे? तोखे अगवा करण वारनि खे मूं तुंहिंजे ई साम्हूं ख़तम करे छॾियो आहे। जय साहब, हाणे तूं आज़ाद आहीं। पीउ जे पलव में केतिरनि ई कातिलनि खे त मूं ख़तम कयो आहे। अञा कुझु बचनि था। जेसीं ताईं उन्हनि जो बच्चो ख़तम न कंदुसि तेसीं सुख जो साह न खणंदुसि। जाहिल माण्हू आहे, कानून जे मौजूदगीअ में वतो था पलव कंदा। जज साहब, मीर खान खे कानून लाइ एतिराम आहे ऐं हमेशह एतिराम रहंदो, पर उन ते अमल करण वारा अपाज आहिनि, जेके वॾनि माण्हुनि वटि चंद सिक्कनि ते विकामजनि था। हद जे सूबेदार खां वठी इंसाफ़ जी कुर्सीअ ते वेठल अवां जहिड़ा जज जॾहिं असांखे इंसाफ़ पलव न विझनि त पोइ इंसाफ़ जी हासिलात लाइ हिकु ई रस्तो बचंदो आहे, हिकु ई रस्तो, जंहिंखे असीं सोली सिंधीअ में बलांद चवंदा आहियूं। बलांद। मीर खान पोइ बि कानून में माण्हुनि खे मारणु ॾोह आहे। बिल्कुलु मूंखे ख़बर आहे। जंहिं हिकु माण्हू मारियो ॼण पूरी इंसानियत खे क़तल करे छॾियो। हिननि खे मूं मारियो आहे। मूं ये माण्हू आहिनि या जानवर? हिननि खे मारणु फर्ज़ आहे या गुनाह? ॿुधाए जज साहब। हिननि तोखे इन्हीअ करे अगवा कयो हो कि पैसा वठनि। हिननि साॻे ई कमाल खान खां पैसा वठी मुंहिंजे प्यारे सोट खे क़तल कयो ऐं वनवाह में वेठल मुंहिंजी मासूम सोट खे क़तल करे छॾियो। ॾिसणु चाहीं थो न? हल मुंहिंजे घर, हल ॿई लाश बयान हली ॾेखारियां तोखे मां पंहिंजे अखियुनि में। मीर खान, मूंखे बख़्श। अॼु त तूं मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि। मूंखे बख़्श मीर खान, मूंखे बख़्श। बख़्श कयो मां पंहिंजे बाबे जे सदके, पंहिंजी मासूम सोट जे सदके, पंहिंजी मासूम जंहिंजे हथनि ते अञा मेहंदी लॻणी, उन मासूम कुंवार जे सदके। पर यादि रख, ही अजरक मां तोखे तोहफ़े में ॾियाईंदो। जॾहिं बि इंसाफ़ जी कुर्सी ते वेही हिन अजरक खे यादि रखजांइ, छो त हीअ सिंध जी सकाफ़त बि आहे, सिंध जी चादर बि आहे। हीअ तोखे यादि ॾियारींदी रहंदी त हक़ छा आहे ऐं सच छा आहे। हीउ मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो अथई। वालेकुम सलाम। बावल खान, मिथिर को चथो है। असां वटि दराए दुश्मन खे बि इज़त मिलदी आहे। बढ़िया बाबा, हिते अची वे। अली शेर, मेहरबानी बाबा, कुल पढ़ो, दुआ घुरो। बावल खान, वादे जे बहाने ते असां जे फटन ते लूण बुरकण आयो आहे छा? अली शेर खान, मां मञा थो बाबा त मुंहिंजे सोटनि जी तव्हां सां दुश्मनी आहे, पर बाबा आऊं आहियां फ़क़ीर माण्हू, सब जो भलो, सब जो ख़ैर वारा। बावल खान, मां तोखे चङी तरह सुञाणा थो, तूं केतिरो ख़ैर ख़्वाह आहे, पर ही मुंहिंजो तॾो आहे, मां चुप रहां थो। पर रही ॻाल्हि फातह जी, वो करम अली ऐं कुंवार जे फलांद करण खां पोइ वठंदासूं।
पर पलो में त मीर खान दिनू धाड़ियल जा समूरा साथी मारिया वरी कंहिंजो पलो वठंदो बाल खान करम अली जे असल कातिलन खां जरूर कंदा असुल कातिल केर आहिनि असुल कातिल तुंहिंजा सौट कमाल खान वारा आहिनि ॿुधई न बावल खान पहिरियां त मूंखे शक हुयो ऐं हाणे मूंखे पक थी वई आहे छो जो तो जहिड़ो मलूक माण्हू कूड़ न ॻाल्हाईंदो पर बहितर इन में आहे त प्लान करण खां पहिरियां ठाह कजे त सही रहंदो बाल खान पंहिंजी ज़बान बंद रख सालार पुट मां सच पियो चवां मूं वारा सोट माण्हूअ जा पुट ई न आहिनि ऐं बाबा तव्हां मां केरु आहे जेको पलाउ कंदो हू तव्हांजा हिक जे बदिले में ॿ माण्हू मारींदा ऐं हू तव्हां खां ॾाढा आहिनि ऐं उन्हनि सां तव्हां कोन पहुची सघंदो बावल खान अॼु सिज लहण खां पहिरां बलांद न थियो त ॾिठे नखी कार जड़ी ॾिसूं था अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾे कमाल खान जा त 3 भाइर आहिनि हिकु अधु मुंहुं न पाण ई परची पवंदो बाक़ी जेकॾहिं नथा मुड़ो त मको भेटे ॾिसो बाबा असां त आहियूं ॿाहिरि बने थी पर मीर खान नज़र कोन थो अचे बावल खान मीर खान शहर वियो आहे हेलो केर हेलो मां मवाली छो ॻाल्हायां मवाली कर ख़बर है ख़बरूं चारू ख़ैर लॻी पियूं न मां ख़ुशि लॻो पियो आहियां चाक चङो बाक़ी ॿुध हमरा हथी काथे शहर में हमरा हथी कान पर केड़ा कमाल खान जा भाइर शीराज खान ऐं इरफान खान कोर्ट में वाती हाज़िरी थिए जी आया हली आया एड़ी आजियान तो क्यान तुझी जिंदगी कमाल खान याद रखंदो कमाल खान के चो मवाली तो बिन ही भाइरनि जा लाश रोड ते प्यादत खणी वञे वॾी ॻाल्हि तो करी यार हर बर हथ जा पदर खणे जे मां चवंदुसि त देरि कंदा अरे बाबा तूं हथदे रहो त वठदे रहो मूंखे रुॻी कुझु बि न चओ हा मुंहिंजो कमु आहे तोखे ख़बर ॾियनि हा माशाल्लाह केरु अची न वञे लिकी पियो थो ॻाल्हायां चङो मवाली खुदा हाफ़िज़ हाणे ख़बर पवंदनि त मीर खान कीअं थो हिन जा पटका धूस करे हिननि ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर त घर में वेठो आहे उहो बि तो सदा फसी कराए पर खेर ॾिसे के न
हाय घोड़ा असांजा शींहं शहीद थी विया अब तव्हांखे कहिड़ी कारीअ ते पेर पियो जो शहर वियो हाणे मीर खान चल इहा थुली मां मरंदई हो चल इन कमाल खान जो कारतूस लॻंदी पीउ वांगुरु मरंदे सब्र कर रेसाणी सब्र कर अखियुनि खे जेके थुकूं सुकी नहीं थी हाणे कीअं सब्र कयां बा असांजा ललंग जवान कुसी विया हाय मुंहिंजो हियां थो डहे पियो ओ मवाली पाणीअ जो ढुक त प्यार हाँ पानी खोड़ थो प्यारे हलो अगर मां तव्हांखे पाणी प्यारियां हाय हाय संभालियो पाण खे संभालियो हलो हाणे अहिड़े वक़्त खां पोइ पाण खे छा संभालियो असांजे कोट जा कुंगरा किरी पिया मूंखे ख़बर हाय हाय अल्लाह कर थी वियो हाय हाय ओ मूंखे सुस्ती थी थिए मुंहिंजो हियां थो वञे तूं वञ अरे हाय हाय कुंदर कुसी विया ओ अल्लाह अरे कहर थी वियो हाय हाय कहर थी वियो अल्लाह हाय हाय मुझे धीरा काटना मरीगा एक बचो वो मरे दो अल्लाह मुझे इंसाफ करेगा अरे मुझे इंसाफ करेगा अरे गलत तो नहीं मार रहा अरे चलिए छा तो करे चलिया असांजे फटम ते लोड़ मुरकड़ायो तू मेरे दो अल्लाह मुझे इंसाफ कर दो मेरे दो अरे रईस बाबा मुझे ला छा अरे तो तुम्हें केड़ा फाड़ा मारन हाणे मारी दे तू जेकॾहिं अॻ में मीर खान खे मारी आहे न त अॼु हे मुंहिंजा शींहं न मरंदा रईस हर कंहिंखे मरणो आहे इहा दुआ घुरो त अलाह इज़त सां मारे माण्हू किनो थी न मरे इज़त ज़िल्लत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे पर मां अञा हियां न आहियां लाथो मुंहिंजा बम आहिनि अञा ही हिकु शीर जहिड़ो आहे असां गॾिजी पलाद कंदासूं रईस कावड़ न कयो तव्हां त पला नथा करे सघो छो त तव्हांजे घर जा भाती मीर खान सां ठा जूं ॻाल्हियूं था कनि ख़बर अथव त बहावल खान किथे आहे मीर खान जे मामे सां ॻाल्हियुनि लाइ वियो आहे त ठा कयूं छा बहावल खान मीर खान वारनि ॾे हली वियो आहे
जी उड़े जी मुझा दिल भर जानी खाराया मक्खण ऐं माखीअ सां मानी। मेहरबानी मेहरबानी मथे जा सूर मेहरबानी। अल्लाह ॾाढो रुखो आहीं। मूंखे भला हिकु ॻाल्हि त ॿुधाए। चओ। कमाल खान जे ॿिनि भाउरनि खे मारण खां पोइ बाक़ी ने केतिरा दुश्मन बचा थी त जीअं मां उन्हनि खे बदुआऊं ॾियां जल्द मरन त जीअं पाण ॿिन्हिनि जी जल्दी शादी थी वञे। ॻाल्हि ॿुध परी, दुश्मन बदुआउनि सां न हथियार सां मरंदा आहिनि, हथियार सां। पोइ मूंखे बि त गोरियूं हलाइण सेखारे न त जीअं पाण ॿई दुश्मन खे गॾिजी मारियूं। वञ रे मीर खान जी मंग थी करे तोखे ही हथियार हलाइण नथो अचे। चङो वठो इहे क्लाशन। ओ हू साम्हूं वण अथई हुनखे हण। हाय अल्लाह तुंहिंजी ॿाहुनि में त केॾो सुकून मिले थो। मुझे भाइरनि जो अॼु तॾो भॼी वियो। ये टेवीह मूं लाइ कीअं सफ़र कयो आहे? मूंखे त शक आहे त मुंहिंजे भाइरनि खे माराइण में को न को मीर जो मुख़बिर आहे। तूं छो बि अली शेर खे फाथे ॾियण जे लाइ? मां ईअं वियो हुयुसि। फाते त हिकु बहानो हुयो। असल में त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हां ऐं मीर पाण में ठही हलो। तूं को बगदार आहीं? असां हेॾा हुआसीं छा?
छाजे लाइ असांजो नक नीचो करण जे लाइ आहे हाँ कमाल खान तव्हां पाण में छो था विड़ो मीर खान खे अटकल सां मारणो पवंदो बाक़ी न त हू कोन मरंदो कहिड़ी अटकल मीर खान खे मारणो आहे त मीर खान जे साथियुनि खे हिकु हिकु करे मारियो जेसीं ताईं मीर खान जा साथी न मरंदा तेसीं ताईं हू असां खां कोन मरंदो अदा साईं सुभाणे मां मीर खान जी सॼी ॿाह कढींदुसि जे मां हुनजी सॼी ॿाह न कढी न त पोइ मुंहिंजो नालो बि शाहबाज़ खान न आहे मूं हिते रखी शाहबाज़ हाणे ॾिसंदो हीर त कमाल खान कहिड़ा थो कमाल करे ओ तोखे पौंदी बाझ करीम दुश्मन साम्हूं बीठो आहे अचो मरना त्यासी कुत्ता हणानी तो भी खदा है अज शाहबाज खान जी गोली का कौन बची सके आर्यो तो लिखी वार करे
तुझी पस्तरी जो सबूत ॾिनो आहे। जुदाई करे सालारा पुत्र जो छॾे आया मूंखे। अरे सालारा ॾाढी जल्दी कई यार, ॾाढी जल्दी कई। ॾाढी देर कई, ॾाढी देर कई यार। मेरे काल सालार जुदाई करे लिंगर पुटू दुश्मन ने मुझे बच्चे के मारे छड़िया। शाबाश शाबाश मुझा मुड़स भाउ शाबाश। अली शेर जे पुट के मारे तो अज मुट्ठी वारो कम कियो आहे, मुट्ठी वारो। बस कमाल खान सालार करमली जे मरण खां पोइ मीर खान जो हाथ छिजी पियो आहे। हुन खे इहा बि हाणे वसियत न रही आहे त तव्हां ते FIR दाख़िल कराए। सच जी आहे त पुट जे मरण खां पोइ अली शेर भाड़ी थी वियो आहे, भाड़ी। ऐं जो अची उठ वांगुरु गोॾा खोड़े। भले त गोॾा खोड़े पर माफ़ी न। नीर जे मरण खां पोइ बि माफ़ी कोन मिलंदसि। पता साईं मीर खान हाणे अकेलो थी चुको आहे। असां हुनखे टुकाए टुकाए मारींदासीं। थधो थी पुट, थधो थी। छो जो मीर खान खे मारण जे लाइ दिलि खपे, दिलि। जेका तो वटि कोन्हे मुंहिंजा। वाकई भुतारा मीर खान में उहो हथ विझे जंहिंजो हेॾो हां हुजे। हाँ तो मुझो हेडो आहे पर मीर खान मुझे वारे में अचे। छाकाणि त मुझो नालो इंस्पेक्टर जमाल खान उर्फ चिट्टो आहे। त जाए जम खां मुंहिंजी अख में सोवर जो वार आहे। इहो मां न अम्मा चवंदी हुई। फिलहाल त मीर खान पंहिंजे घर खां ॿाहिरि सोट ओ मुझा प्यारा सोट तुझो भाग थोड़ो करे। पर यो बुधाए तेने खुशी में कोई नाच बाबा कोई गानो थींदो या न? सोट नाच गानो त थींदो, ज़रूर थींदो। सुभाणे असां उताक ते जश्न मल्हाईंदासीं, अहिड़ो जश्न दुनिया ॾिसंदी। पर इन खां वॾो जश्न तॾहिं मल्हाईंदासीं जॾहिं मुंहिंजो भाउ
मीर जी मुट्ठी लाए दो। मीर खान पुट जी चवई मीर खान, जी चवई चवो। कल रात मुझे ख्वाब में सालार पुट आयो हुयो। चई पियो त पुफी अम्मा मुझी क़बर ते मीर खान छो न आयो। अम्मा मुझी जीजल अम्मा मारोट सालार खे इहो कोन ॿुधायो त मूं कसम खाधो आहे मां तेस ताईं कब्रिस्तान न वेंदुसि जेस ताईं दुश्मनी जो दंग नथो थिए ऐं हुन जो अंजाम नथो थिए। अम्मा मां अॼु ॾींहं ताईं पंहिंजे पीउ जी क़बर ते न वञी सघियो। न ई हुनजी क़बर ते कुल पढ़िया, न ई फातिहा पढ़ी आहे, न ई ॾीओ ॿारियो आहे। मां करमली जी क़बर ते न वञी सघियो आहियां त पोइ सालार जी क़बर ते मां कीअं थो वञी सघां? पुट तुझे कसम जो कुफारो मां थी अदा कयां। सुभाणे वञी सालार पुट जे क़बर ते कुल पढ़ी अच, न त तूं असांखे इजाज़त ॾे। सबर कर मां, सबर कर। कोन वेंदुसि मां कुल पढ़ण, कोन वेंदुसि मां कुल पढ़ण, न ई मां पंहिंजो कसम टोड़ींदुसि। मीर खान कुल पढ़ण लाइ न सही पर क़बर ते त ज़रूर वञ। इहो ॾिसी अच त सालार पुट जी क़बर जी मिटी अञा सुकी आहे या 5 ॾींहंनि खां पोइ बि अञा आली आहे। मामा परी हलंदासीं, गॾिजी हलंदासीं, गॾिजी हली फातिहा पढ़ंदासीं, कुल बि पढ़ंदासीं ऐं ॾीया बि ॿारींदासीं। मीर खान पुट कल रात मुझे ख्वाब में सालार पुट आयो हुयो। चई पियो त पुफी अम्मा मुझी क़बर ते मीर खान छो न आयो। कुल पढ़ण लाइ न सही पर क़बर ते त ज़रूर वञ। इहो ॾिसी अच त सालार पुट जी क़बर जी मिटी अञा सुकी आहे या 5 ॾींहंनि खां पोइ बि अञा आली आहे।
हुक्म रख दी चाचा अली शेर। मीर खान हुक्म रख। चाचा अली शेर ॿुधाए त तुंहिंजे पुट जी एफआईआर कंहिं ते कटो ऐं तुंहिंजे पुट जो कातिल केरु आहे? सालार जो कातिल केरु आहे? हिकु हुजे या 101 हुजनि, सब मुझे अख में। सूबेदार मीर खान पाण उन्हनि सां मुआदो अटकाईंदो। जंहिं ॾींहुं अमीरनि जी अदालत मां बाबा जे खून जो इंसाफ न मिलियो, उन ॾींहुं कानून जी कुल किताबनि मां मुंहिंजो ईमान खजी वियो आहे। का बि एफआईआर कोन कटबी सूबेदार, का बि एफआईआर न कटबी। अदालतुनि जो इंतजार ऐं वकीलनि जी फीयूं उहे भरींदा आहिनि जिन जा कुल्हा कमज़ोर हुजनि, कुल्हा कमज़ोर हुजनि। घबराए न मामा, घबराए न। सालार जी कब्र सुकड़ खां पहिरीं तुझे पुट जो बरात मां कंदुसि। मीर खान तैयार थी शाहबाज खान। मुखे न मार मीर खान, मुखे न मार। मां तोखे हथ तो ॿुधा, मां तोखे पहिरियों तो पवा मीर खान। मुखे बस मीर खान। तोखे न मारिया? छो तोखे न मारिया? हाणे हथ तो ॿधी, पहिरें तो पई। जॾहिं सालार खे तो क़त्ल कयो हो तॾहिं तोखे त राम न आयो। सालार बि त मामे अली शेर जो अकेलो पुट हो। तूं बि कमाल खान जो अकेलो भाउ बचियो आहीं। तूं न मरंदे त हिसाब किताब कीअं बराबर थींदो शाहबाज खान? मरंदे त मामे तां मुंहिंजी मयार लहंदी। तूं मरंदे त मीर खान माउ खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो थींदो। तूं मरंदे त सालार जे रूह खे सुकून मिलंदो। मरण लाइ तयार थी। आखिर मीर खान तू चवंदो ही न अख में सूअर जो वार आहे। इहो मां न मुंहिंजी माउ चवंदी त पोइ चुचा सूबेदार सूअर जी अख वारा खणी वञ पंहिंजे भोतार जो लाश। छा थियो? बस कमाल खान मीर खान शहबाज खान खे मारे छा? मीर मुंहिंजो आख़िरी ख्वाब मारे विधो। मीर असांजो कंधो खणी छॾियो न।
हाणे तॾहिं मीर खान जी जेल चिथड़ी पवंदी। सोट कमाल खान पंहिंजी मुर्सी तॾहिं थींदी शहबाज खान खे दफ़न करण खां पहिरियों पलाव कजे। तव्हां पलव जे लाइ संभरी निकिरंदव त मीर खान खे अॻ में ई ख़बर पइजी वेंदी, छो त हुन जा सजण असां सां गॾु वेठल आहिनि, उहे पिया था ख़बरूं पहुचाइनि। केरु आहे जेको असां खां वधीक मीर जो हिते सजण आहे? अदा कमाल खान बहावल खान ॾांहुं छा था ॾिसो, मीरनि पीरनि खे घरां लॻंदी आहे। हीअ जो मीर खान जे मोहबत जी मारियल बीठी आहे, वॾो चाचनि जे इज़त जो ख़्यालु अथसि, रोज़ वञी मीर खान खां मुंहुं कारो कराए त ईंदी आहे। मां थी चवां पई त इहे मीर खान खून ई इन करे कया आहिनि सभु। भाई इज़त भरू भरू मुंहिंजी भाइटीअ ते इल्ज़ाम न ॾे। अदा कमाल खान तव्हां मूं ते कावड़ छो था कयो? हीअ साम्हूं बीठी आहे न, पुछी ॾिसो। चाचा इहो सच आहे त मां नंढे लाइ मीर खान सां मोहबत कई आहे, पर ही बकवास थी करे प्यार कई त बि पंहिंजे पीउ ऐं चाचनि जे दुश्मन सां। दुश्मन हूंदो तुंहिंजो, मुंहिंजे बसर जो साईं आहे। ॿुधई अदा कमाल खान 13 ताली ठही मुंहिंजी सलाह वठो, हिनखे शींहं कुल्हे चाढ़ियो त के पंहिंजा सिर बचनि। न रईस हिन जे चवण ते न लॻो, न्याणीअ जे ॿार खे शींहं कुल्हे चाढ़ियो, शींहं खाई हुजेसि। तव्हां हिनखे चाढ़ियो त घोड़े ते चाढ़ियोसि, जीप ते चाढ़ियोसि, उठ ते चाढ़ियोसि, शींहं कुल्हे। बकवास थो करे, सभु हमदर्द पे था चओ। हल हिनखे कमरे में बंदि कर। और खान तूं अॼु जो अॼु रहमान खे शहर खां घुराए ऐं हिन कार मुही जो अॼु निकाह था पढ़ायो रहमान सां। कमाल खान सलमान खान तो मूंखे ॾिनो तोड़े छा कयो? हाँ तूं मीर खान खे मारियो? हा मुंहिंजे अंगूठे सां छॾी कर अचो, सभु ठॻिया था अचो, वात पटियूं मारी दुस्त हाणे मारी दुस्त। अम्मा मामा बरी आज मां कमाल खान जे आखिरी पुट जो भी सिर खणी छॾियो मैं। जी मुंहिंजा शींहं पुट जी, अॼु तूं मां जी थन मञाई आहे, पर तोखे शींहं पुट तॾहिं मञींदी मैं जॾहिं कमाल खान जो सिर खणी मुंहिंजे कदमनि में आणींदे। हुनजो बि सिर खणंदुसि हुनजो बि सिर मां। तूं वाकई मुंहिंजे भाउ जे कातिल खे मारे आयो आहीं? हा मां तुंहिंजे भाउ जे कातिल खे मारे आयो आहियां। पियो थई रोड ते थप्पड़ हणी वेंदो जहन्नम नसीब करे आयो आहियां। शहबाज खान खे जहन्नम नसीब करे आयो आहियां। मामा अम्मा परी हाणे त तव्हां मूंखे मयारी नज़रुनि सां न ॾिसंदव न? जीजा मुंहिंजे सिर जे करे बाबा जी कब्र ते, करमलीअ जी कब्र ते, मामे जे पुट सालार जी कब्र ते वञो, वञी कुल पढ़ी चो ऐं ॾीओ ॿारे चो। ऐं तूं कब्रिस्तान कुल पर नाल दिल छा? मां कसम खाधो आहे तेसि ताईं कब्रिस्तान जे अंदरि पेर न रखंदुसि
जेस ताईं कमाल खान जो सिर न खणंदुसि उन दुश्मनी जो दंग न थींदो मां पंहिंजो कसम तोड़े नथो सघां तव्हां वञो वञ मां जी जा अच्छा जी बख्तावर हलू सालारा जी कब्र ते कुल पे वञो 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 कब्र ते इन खां पहिरीं जो करमली मुंहिंजो प्यारो सोट मुंहिंजो मारोट सालार ऐं मुंहिंजो शहीद बाबा मूंखे मयारियूं ॾे वञो मामा मां बि ॾिस कमाल खान जो सिर खणी सुरखुरो थी घाट ऊंचो करे हलंदासीं घाट ऊंचो करे हलंदासीं मीर खान तू कब्रिस्तान छो नथो वञे मां मजबूर हाँ परी मां पंहिंजो कसम तोड़े नथो सघां न त मामा मामारनि सां गॾु ज़रूर वञा मुंहिंजे दिलि खां पुछो अथई अंदरि मुंहिंजो फाटियो पियो आहे अंदरि मुंहिंजो फाटियो पियो आहे त वञी मां बि कुल पढ़िया इहो ॿारियां छा कयां कसम नथो तोड़े सघां श्री कब्र ते कुल हाणे कलमो भी पढ़ो तव्हां के कलमा पढ़ण ना ईंदो छा जो मां तव्हां के कलमो पढ़ी ॿुधाया वॾी का मगी अथई ही हथ में हथियार ॾिसी बि तोखे मौत जो भउ नथो थिए शायद तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो ना मां मुंहिंजो अली शेर रखियो आहे अली शेर अली खे मञण वारा रुगो अलाह खोटींदा आहिनि थधो थी अली शेर थधो थी हिन कब्र ते मीर मुंहिंजे भाउ खे कुटोयो अॼु मां तोखे हिन ई कब्र ते कोंदुसि मौत बरक आहे कमाल खान मौत खां मां नथो डिॼां मरण आयो आहियां त डिॼी मरण खां मां मुर्गी मरण पसंदि कंदुसि अती हिमत त हलाए गोली तोखे वटि जा तूं अॼु मां गोली ई हलाइण आयो आहियां अली शेर मतां तोखे भउ हुजे तोखे बि मारींदुसि ऐं तो सां गॾु मीर जी हिन मां खे बि मारींदुसि तव्हां ॿिन्ही जे लाशनि ते जे मीर मातम न कयो न पोइ मुंहिंजो नालो कमाल खान न आहे कमाल खान
मीर जी बाबा ही ना मां भाड़ियो आहियां कमाल खाना गोलियूं खत्म थी वियूं थी छा मूंखे बि त मारे वञ मीर खान खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि शींहं जो शिकार कंदो आहियां गिदड़नि जो न वञी पंहिंजे पीउ मीर खान खे ॿुधाइजां हाणे तुंहिंजो वारो आहे पंहिंजे मौत जो इंतज़ार करे हल अच्छा खा मुंहिंजा सिंध जा शींहं खाराए मुंहिंजी सिंध जी छीहणी खाराए बबर जीअं खे खाराए अचे खा मुंहिंजा सिंध जा शींहं तूं खाई त मां धरां आओ आओ मुंहिंजी सिंध जी बबर शेरणी खाराए पंहिंजो सवाद ई पंहिंजो मीर खाना छा थियो छा ते रड़ी पवंदो थो अची ज़ुल्म थी वियो दुश्मननि मामे अली शेर खे ऐं मां खे शहीद करे छॾियो या खुदा छा थियो मीर खाना मां यतीम थी मुंहिंजो केरु आहे मीर खाना इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन मामा अली शेर ऐं अमर जे शहीद थियण खां पोइ आज मीर खान यतीम थी वियो आहे आज यतीम थी वियो आहे तो हिकु यतीम न थी मीर खान भी यतीम थी वियो आहे मां अकेलो थी अकेलो थी अपनी मां अकेलो थी मीर खान सां राब्तो कई न न हुनजी मोबाइल बंदि लॻी पई आहे कोई छा थींदो असां मुंहिंजी शादी रहमान खान सां कराए छॾींदा मां भला छा कयां मूंखे बि त बंदि करे छॾियो अथनि न चवनि था गार्डन खे मवाली ॿाहिरि न वञे ऐं ॿी ॻाल्हि ॿुध मीर खान जे मामे खे हुनजी माउ खे बि दॿू खोले छॾे मारे छॾियो अथई मवाली हेॾे मां हथ थी वठां मीर खान खे कीअं बि करे ख़बर पहुचाए परेशान न थी मां वेठो आहियां न मां फोन ते कोशिशि कयां थो जीअं ई नंबर लॻो तुंहिंजो नापो ॼांसि थो अलाह ई तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो को बि आसरो कोन्हे हा हा तूं परेशान न थी अलाह ख़ैर कंदो ॾिसी न वठे केरु मां हलां थो मारे छॾियो थी यार रेछण जे घर में त नौकर माण्हू थिए ई हाणे मवालीअ खे बंदि करे छॾियो ॿाहिरि नथा निकिरनि ॾियनि
कौन थो ॾिस कोशिश कयां थो नंबर लॻे खंदा अदा आमिर खान खन यार हल यार हिन मां पाची यार वरी हलास अदा आमिर खान खन भाऊ अदा तूं समझी नथो अथां त कहिड़ो छॾा फोन त खण यार अलाए कहिड़े खपे में लॻो पियो आहे मरी यार अल्लाह करे खण मोला चई त खण अल्लाह सही खण चई त खण हा अदा आमिर खान अदा सदा हिकु मवाली थो ॻाल्हायां हा अदा हिते जुल्म लॻो पियो आहे रेसानी नंढी नापो ॾिनो आहे त मीर खान खे कंहिं बि तरीक़े सां इतलाह करे चईसि त मुंहिंजी जोरीअ शादी था कराइनि ॿिली मूंखे बि बंदि करे छॾियो अथनि गाजर खे चयो अथनि त हिननि खे ॿाहिरि न छॾियो पर भाऊ अदा मीर खान ॿिली असांजूं आसूं उमेदूं तो में थी ॿिली जवान थी हा निकिरी पोइ मैदान में हणी अलाह ताला रख करे ख़बर पए त घणे वीह सौ मां ईअं ग़रीबनि खे था कुटनि सटनि पिटनि मारनि हा ॿिली चमाहूं थो ॿुधाइसि महिरबानी कर छॾजाइनि हिकिड़ो बि न फतक ॿार ॼण ख़बर पए मवालनि खे था कब्ज़े में आणनि हा ॿिली जल्दी कर देरि न कर ॾिसी न वठे कुझु मां बि ॾाढी कोशिशि कई आहे मथ मथे फोन लॻी आहे तूं बि खणी कोन थो फोन हा माशा अलाह भाई मूंखे कहिड़ी ख़बर मोबाइल अथसि कोन्हे पर हिते बि माण्हू केतिरो वेंदो भॼी जान छॾायूं भित बि वॾी आहे पर वेंदो छा न भॼी छॾींदो छा न मां बि कोन अख वठी पंहिंजो हथियार खणा पोइ भॼी वेंदो कंहिं न कंहिं पासे खां निकिर बाबा 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 अल्लाह अचबा अमीर खान बाबा मां जो आखिरी दीदार कर अमीर खान अचो आखिरी दीदार कर अली आखिरी दीदार कर कहिड़े मुंहं सां मां पंहिंजे मामे जो दीदार कयो कहिड़े मुंहं सां कयो कहिड़े मुंहं सां मां पंहिंजी अमण जो दीदार कया रे कहिड़े मुंहं सां जेकॾहिं मां अमण ऐं बाबे जो दीदार आख़िरी कयो त मुंहिंजो फाटी पवंदो ऐं मुंहिंजो इंतकाम हथ में रहिजी वेंदो कमाल खान बची वेंदो ऐं मुंहिंजो कसम पूरो न तव्हां ॻोठाणनि खे मुंहिंजे मिटनि माइटनि पंहिंजनि सभिनी खे पाण था हिननि बेकसूरनि जा लाश दफ़न कयो कब्रिस्तान में खड़ो लाश हिननि जा वञी दफ़न करे अचो मीर खान तूं सॼी ज़िंदगी असांजी कोन मञी आहे अॼु असां ते महिरबानी करे छॾ मीर खान चओ छा थी चवणु चाहीं चओ पर मूं वटि वक़्तु कोन थी जल्दी चओ मीर खान मूंखे ख़बर आहे त ही लाश दफ़न थींदा ऐं मूंखे पूरी पक आहे त तूं दुश्मननि सां घटि कोन कंदे पर मीर खान मज़ो त तॾहिं आहे न जॾहिं ही ॻोठ वारा न लाशनि खे दफ़न कंदा ऐं पाण ॿई गॾिजी दुश्मननि जो दंग कंदासीं हलंदी तूं बि मूंसां वेड़ ते पंहिंजे पीउ जो पलांद करणु ऐं पंहिंजे भाउ सालार जो पलांद
हलंदी तो पोइ मिलाए ताड़ो जमादार झूठ तुम हेते मुझे डरते न मार मूंखां हक़ीक़त त पुछ न यार जमादार जुठ तॾहिं हुयमि जॾहिं मां पुलिस में हुयमि यार पर तुंहिंजे मामे ऐं मां जो ॿुधी यार मूंखे ॾाढो दुख थियो मां पुलिस मां इस्तीफ़ा ॾेई आयो आहियां यार ॻाल्हि ॿुध मूंसां पुलिस वारी चाल त कोन थो हली न मीर खान मुंहिंजो ज़मीर जागी पियो आहे मुंहिंजो मरण ऐं जीअण तोसां गॾु आहे यार तो जहिड़े यार सां मरण मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे मीर खान फ़ख्र जी जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ अॼु इम्तिहान अथई मुंहिंजी मंग ऐं मुंहिंजे घर जे ॿियनि भातियुनि खे पाण सां गॾु कमाल खान जे बंगले ते वठी अच जेसिताईं मां घोड़ो तयारु थो कयां वञ शाबाश हाँ मीर खान वञ देर निकिरण टाइम न आहे इज्जत थी मिट्टीअ में मिलाए और वञो मथे वञी मोर्चा संभालियो जेकॾहिं कोई बि अचे न त बमन सां उड़ाए छॾियोसि जेकॾहिं तव्हांजी गोलियुनि बमन खां केरु बची वियो न मां तव्हांखे उड़ाए छॾींदुसि मौलवी निगाह बड़ा अरे कुंवार बि असांजी त घोट बि असांजो तूं बड़ा निगाह मीर खे मौला न मारे मरवान मीर खे नथा मारे सघो
मीर खान अकेलो ना है। तो छा कयो ही तो मीर खान वॾड़नि सच चयो आहे न त 100 साल जी ज़िंदत जी ज़िंदगीअ खां हिकु ॾींहं जो इज़त जो मौत बहितर आहे। तो यार मथां सिर कुर्बान जो इन खां वधीक कहिड़ी ख़ुशनसीबी आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दुनिया उठाने चली हमेशा तो साथ ॾिनो मीर खान। तो मुझे पुट के मारे मुझी दुनिया उजाड़े छॾी मीर खान। मुझी दुनिया उजाड़े छॾी। मूंखे माफ़ कर मीर खान, माफ़ कर। तूं माफ़ीअ जे लाइक़ ई नाहीं। जेको पंहिंजनि जो न थियो तो मुंहिंजो कीअं थींदो? मरण लाइ तयार थी गद्दार। सलमा ही तो छा कयो? ही तो छा कयो सलमा? मोहब्बत मथा सिर कुर्बान कयो था। मां तोखे चयो न मां तुंहिंजे मथां कुर्बान थी वेंदमि। हाँ ॾींहुं अची वियो। हिनखे मां
कुत्ते जी मौत मार ये मुझे रूह के सुकून मिले इन्हें के चीच लाए मारे मारे से ने के ना 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 नवे चुच्चा सूबेदार इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मरना तैयार थी चुच्चा सूबेदार तू चौदो इन तो मुझे अख में सूअर जो वार आज तो के मां दुनिया में उड़ाए तो चलिया तो मुझी दुनिया उड़ाए चलिया मां वाकई इनके कुत्ते की मौत मारी तो चिचलाए मारी तो मरना क्या थी जो नाला सूबेदार जवान और चच्चा जगन मुझी तुम्हें सूरज युमान चच्चा सूबेदार तुम्हारी मां सही चौथी जी अख में सूअर जो वारा तो जेड़ा सूबेदार इन वडेर नहीं सरदारन जे हथा चंद नोटन ते विकामजन था पर हिन सिंध धरती जा कई सूबेदार पांजी फर्ज शनासी था पाजी जान भी कुर्बान करे छॾनि था वे बहादुरन उनके सलाम पर तू नोटन ते विकामण वारो सूबेदार है अज ॾिस कुत्ते जी मौत मो पियो आई केर भी तुझो वाली वारिस ना है केर भी तुझो वाली वारिस न देख तुम इज्जत बेगम घणा ॾींहं तो माण्हुनि खे बेइज़तो कयो आहे अॼु हथी कीअं आहिनि मीर खान मुंहिंजो नालो इज्जत बेगम आहे मां चङनि भलनि खे बेइज़तो करण ॼाणा तो ही सुठो न कयो अथई सुठो और ज़ात ते हथ खणण वारनि खे मीर खान लेन लॻी सघंदो आहे मारण ई मरण त परे जी ॻाल्हि आहे जेकॾहिं तूं मर्द हुजी हाणे त तोखे मां सेकंड में मारे हुजां पर छा कयां औरत ज़ात अथई तोखे मां न मारींदुसि हीअ मारींदई अगरि तूं बहादुर ऐं मर्द माण्हू तो पाण खे सॾाए त तूं गोली हला हिन पिस्तीअ खां न माराए मां पिस्तड़ी आहियां तो मरण लाइ तयार थी वञ इज्जत बेगम घणा ॾींहं तो माण्हुनि खे बेइज़तो कयो अॼु पई पाण लाश बेइज़तो थी करे
आज परी आज खान वाकई तो कमाल सब चीज कर चलियो खत्म थियो कमाल खान तो मुझे खानदान असा की सकया सब खां पहिरीं मुझे पीउ खे मारे उन खां पोइ सालार खे माराई उन खां पोइ मुझे मासूम सोट करमली खे माराई ऐं मुझे मासूम सोट जंहिंजे हथनि ते मेहंदी लॻण वारी तीनूअ खे चई करे उनजो बि सिर खणाई मुंहिंजो मामो मुंहिंजी माउ कब्रिस्तान कुल पढ़ण विया फातिह करण विया तो उन्हनि खे कब्रिस्तान में ख़तम करे छॾी उन्हनि खे गोलियुनि सां परूण करे छॾी अॼु ॾिस ही लाश तूं पाण बि मोह पियो आहीं दुश्मनी चङी ॻाल्हि न आहे दुश्मनी चङी ॻाल्हि जंहिंमें इंसान ज़ात क़त्ल थिए उन जूं हयातियूं खसिजी वञनि ज़माने वारो संत धरती त अमन जी आहे ते कत्लेआम न कयो जे कत्लेआम कयो था त ही अंजाम ॾिसो था लाशनि जा ढेर अॼु दुश्मनी जो दंग थी वियो आहे परी दुश्मनी जो दंग थी वियो आहे मीर खान अॼु त ख़ुशी जो ॾींहुं आहे पंहिंजा सभु दुश्मन जो ख़तम थी विया आहिनि बिल्कुलु सही थी चई परी मूंखे दुख हिन ॻाल्हि जो आहे सलमा न मरे हा सलमा मीर खान सलमा न मरे हा उनजे बदिरां मां मरी वञा हा सलमा न मरे हा चरी जे तूं मरी हा मुंहिंजी शादी कंहिंसां थिए हा तू चवंदी है ना हिन गिलासनि में भाकुर कट त शादी कयो कमाल खान मूं कसम खाधो हो त तेस ताईं मां पंहिंजे पीउ जी क़बर ते कुल पढ़ण में तो ताईं ॾीओ ॿारण में जेस ताईं तोखे मां ख़तम न कंदुसि दुश्मनी जो अंजाम पूरो न थींदो हे ॾिस परी लाशनि जा ढेर लॻाए छॾिया अॼु मां ज़माने जे साम्हूं सुरखुरू आहियां पंहिंजे पीउ जो पलांत बि कयो आहे पंहिंजे मारोट जो बि पलांत कयो आहे पंहिंजे मामे जो बि पलांत कयो आहे पंहिंजी मिठड़ी अमड़ जो बि पलांत कयो आहे पंहिंजे सोट जो बि पलांत कयो आहे पंहिंजी मासूम सोट जो बि पलांत कयो आहे उत तालो कब्रिस्तान हली कुल भी पढ़ाओ कब्रन ते ॾीओ भी बारियो उत
Ah